अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा खुश आयो। उम्मीद कयां तो सब दोस्त खुश आहिनि, ठीक भला मस्त हूंदा। सुबुह जे पार में अस्सलाम वालेकुम या अली मदद। सुबुह सां मां जेको वीडियो ठाहे रहियो आहियां तव्हांजे लाइ, ही थंबनेल ॾिसी तव्हां सम्झी विया हूंदा त कहिड़े ड्रामे जी तव्हांखे रिव्यू ॾियण वारो आहियां। हिकु नओं ड्रामो आहे जेको हली रहियो आहे, हुन जा 2 क़िस्तूं अची चुकियूं आहिनि ऐं हुन खां पहिरीं जो नालो तव्हां ॾिसी चुका हूंदव, हुन कहिड़े चैनल ते हलियो आहे। उनखे ॿुधाइण खां पहिरीं अॻियां वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त कुझु दोस्त आहिनि जेके वेरनि जी वस्ती ड्रामे जे बाबति रिव्यू करनि था। इहो वेरनि जी वस्ती ड्रामे कॾहिं हलंदो, कहिड़े ॾींहुं हलंदो, कहिड़े महीने में हलंदो। तमामु घणो दोस्त पुछा कंदा आहिनि ड्रामे जे बाबति, सो तव्हांखे ही फुल रिव्यू वीडियो मिलंदो। ऐं ॿियो जेको ड्रामो आहे केटिन जो पाप नगर, उनजे बाबति बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। उनजी बि रिकॉर्डिंग तेज़ी सां हली रही आहे ऐं वेरनि जी वस्ती बि हली रही आहे। सो असांजी वीडियो ही फुल ॾिसिजो महिरबानी करे, ऐं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच, तव्हांखे इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते भली कार चवां थो। जीअं दोस्तों तक़रीबन 2023 में मूं तव्हांखे अपडेट ॾिनो हो वेरनि जी बस्ती जे बाबति, त उनमें कहिड़ा अदाकार कमु कंदा। ऐं उन वीडियो खां पोइ 2024 में उनजी रिकॉर्डिंग स्टार्ट थी। हींअर ॿियो टियों स्पेल आहे। सिर्फ़ में असद कुरैशी, अहमद अली शेख त आहे, असद कुरैशी न आहे, ऐं ॿिया जेको सईद निसार शाह इहे न आहिनि। इन्हनि जी न रिकॉर्डिंग थी आहे, हिन ड्रामे में आहिनि ई कोन। बाक़ी हिन ड्रामे खे तव्हांखे ॿुधाईंदासीं त कॾहिं हलंदो। सो सिंध टीवी जी हींअर ॿियो का ड्रामो न आहे, ॾिसूं था त उहो कॾहिं हलाए थो। बाक़ी 2 ॾींहंनि जो ड्रामो हले पियो, बाक़ी 5 ॾींहंनि जो दलाप हुयो उहो ख़तमु थी चुको। उहो हाणे ॾिसूं था त उहो कहिड़ो ड्रामो अॻियां हलाईंदा। ऐं 2 ड्रामा आहिनि, हिकिड़ो मज़ाहिया ड्रामो आहे, ॿियो आहे इहो। हाणे ॾिसूं था त कहिड़ो ड्रामो हलाइनि था। मज़ाहिया जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, इहो ड्रामो आहे। इनजी रिकॉर्डिंग बि हले पई 2 स्पेल जी। उमेद कंदासीं त इहो ड्रामो हलाइनि, पर मूंखे ईअं थो लॻे त जेको ड्रामो आहे इहो मज़ाहिया ड्रामो हलायो वेंदो, छो त काफ़ी अरसे खां पोइ सिंध टीवी ते मज़ाहिया ड्रामो न आहे हलियो ऐं मचकनि जी ॻोठ खां पोइ। सो थी सघे थो त इहो ड्रामो हलाइनि। बाक़ी न त पोइ रमज़ान जे शरीफ़ जे पहिरीं रोज़े ते या ईद उल फितर ते हलाए सघनि था। बाक़ी जेको पाप नगर आहे उनजी रिकॉर्डिंग हले पई थी। केटन ते 2 ड्रामा हली रहिया आहिनि, 2 मज़ाहिया ड्रामा आहिनि। हिकु आहे मुड़ुस माण्हू, ॿियो हड़ई की जहिड़ा। सो हाणे ॾिसूं था त कहिड़ो ड्रामो हलाइनि था। त उनजी रिकॉर्डिंग हले पई पाप नगर जी, त उनमें सिंध जा नाले वारा आर्टिस्ट वॾा सईद निसार शाह, अब्बास अली गुल ओढाणो, त काफ़ी वॾा आर्टिस्ट आहिनि। सो इहो ड्रामो आहे मन टीवी जो, मन टीवी ते हले पियो। उर्दू ड्रामो आहे, हिन में सिंधी तमामु बहितरीनु आर्टिस्ट कमु करे आया आहिनि। जीअं राजन प्रेमी आहे, बिलाल खोखर आहे, रबू ऐं अब्बास गुल ओढाणो आहे, ऐं इस्माइल मुंहिंजी कास्ट जी चांडियो केरु आहे, उहो आहे जेको दर्जन जया में आलिम ख़ान जो किरदारु कयो हुई। ऐं ॿिया काफ़ी सिंधी आर्टिस्ट आहिनि। इन सिर्फ़ु नाले में उर्दू ड्रामो आहे, बाक़ी सिंधी आर्टिस्ट आहिनि। सो हीउ ड्रामो बि तव्हां ॾिसिजो, तव्हांखे कीअं थो लॻे। हीअ अयूब गुल जी लिखियलु कहाणी आहे। वधीक कंहिं नई वीडियो में मिलंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इस्माइल खे ॾींदा इजाज़त, इहा असांजी सपोर्ट ज़रूरु कजो, महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़।